Welcome to Mr. Mir. Irfan bhai, kya haal hai? माशाल्लाह फाइनली ता सुबह मां असां गाइब लगा पिया आहियो हाँ यार छा माना अॼु जोड़ियूं टुटी वियूं अथव हाँ और पंहिंजे कम सां हलिया वियो हा असां वरी पंहिंजे कम सां हलिया वियासीं सही सही बस बढ़िया करे आयो हा कमु हले त पियो कुझु वरी हिते कंदासीं ऐं अॻे बि आयो माशाल्लाह उन सॉन्ग में हा। कल्चर डे जो सॉन्ग आहे 3 दिसंबर जो इंशाल्लाह जेको असांजे कल्चर ते मुहित आहे ऐं हुनजी रिकॉर्डिंग हले थी पई हिते हा। असांजा सिंध जा आर्टिस्ट जेके असांजे तकरार में बि आहिनि हा ज़ुल्फ़कार भाई बि आहे इंशाल्लाह उनमें बि तव्हां ज़ुल्फ़कार भाई खे ॾिसंदव ऐं सॉन्ग ॾाढो फर्स्ट क्लास तरीक़े ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं इंशाल्लाह अञा पंहिंजी शूट हले थी पई बहितर खां बहितर कंदासीं पर वधीक फीडबैक तव्हां ॾिजो इंशाल्लाह तव्हांखे वणंदो हा न बाक़ाइदा हीअ असांजी रीमा नाज़ उर्फ राणी हीअ असांजो रफ़ीक ज़ौर साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियो वॾो हले थो पियो तव्हांजो जबल वारो पोर्शन है ना आहे बिस्मिल्लाह सलाम कमाल जो जबल जो पोर्शन आहे तव्हां भॼाए छॾियो असांखे न पर इहो ग्रेंजर हुजनि न ज़रूरी भली सही ग्रेंजर खां सवाइ मज़ो न आहे न बिल्कुलु मज़ो कीअं भला शूट कंदे मज़ो आयो सही शूट कंदे हिकिड़ो तमामु सुठो मज़ो आयो हा पर शूट ॾाढी मुश्किल ॾुखी त हुई न ॾाढी जबल ॾुखी जबल जो पंधु जबल वारी जा- जो पंधु ॾुखियो हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे चवंदा आहिनि न त अणांगा पंध हा हा उहे पंध हुया बहरहाल उहे पेचरा क्रॉस करे वरी आया। कॾहिं सीन हलनि था ऐं स्क्रीन ते थक लहियो वञनि हा बिल्कुलु ऐं स्क्रीन ख़ूबसूरत ऐं शानदार थी पई आहे बिल्कुलु ऐं तव्हांजो हाणे माना जेको आहे पोर्शन जबल ते आहे बसि हाणे ॾिसूं त हाणे छा थो थिए हा छो त नवाब खान जा माण्हू असांजे पोयां आहिनि हा हा ॾिसूं अॻिते हली त छा थो थिए जेकॾहिं असांखे न हो जेको सीन तव्हां यार मूंखे ॾाढो शॉट भलो लॻो जेको तव्हां जबल तां लही करे हिकिड़े फिटल हिन में पनाह था वठो कोठीअ में मां त ड्रोन शॉट हो ॾाढो भलो हो रेगिस्तान ईअं सम्झो त इलाइक़ो हुयो न हा त उते इहा ई असांखे पनाह जे लाइ कोठी मिली हा हिते वेठासीं पर उते मां सम्झां थो तव्हां पहुची वेंदो न तव्हांजा साईं माना जेके साथी ऐं हमदर्द घणा आहिनि न सजावल आहे मीर त पोयों मोकिलियो आहे मां पर सजावल जहिड़ो साथी त आहे न तव्हां भई चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथां पोइ हाणे ॾाढ त हले थो असां सां पर ॾिसूं हाणे किथे था पहुचूं महिरबानी ईअं त कोन्हे को पर घटि में घटि ॾाढ खे मोह ॾियण जहिड़ा माण्हू बि आहिनि उहो त जिगर रखूं था हा। ॾाढ खे मूं ॾिनो आहे ऐं ॾींदासीं हा बाक़ाइदे ऐं असांजो जेको तव्हांजो परस्तार आहे उहो ॾाढो मतिलबु तव्हां सां चाह रखे थो ऐं तव्हांजे किरदार सां बाक़ाइदा हुननि जी उनसियत आहे बाक़ाइदे सॼी ऐं मूंखे तक़रीबन चवंदा आहिनि नवाब खान मूंसां मथां ज़ुल्म न कर मूंसां मथां ज़ुल्म न कर हाणे छा कयूं लिखे वञ निराड़ कलम ॻाड़ी न वेहे सॼी सिंध पीढ़ीअ जो पाछो हा ऐं सॼी सिंध मुहबत कंदी आहे पूरे मुल्क में जिथे बि असांजा सिंधी भाइर आहिनि सभु असांखे ॾिसनि पिया हा। ऐं असांखे मुहबत सां मोट ॾियनि पिया पर तव्हां अलाए कहिड़े दोस्त जी ॻाल्हि थी त जेको न बल्कि पूरी सिंध पर सिंध खां ॿाहिरि बि जिते जिते बिल्कुलु। असांजा सिंधी रहनि था बिल्कुलु। या सिंधी ड्रामे खे ॾिसण वारा आहिनि उहे तव्हांखे पसंदि कंदा आहिनि बिस्मिल्लाह। तव्हांजा सलाम मूं वटि ॾाढा ईंदा आहिनि मां लिस्ट ठाहींदुसि कंहिं ॿी लाग में अच्छा अच्छा तव्हांखे उन्हनि समूरनि बसि दोस्तनि जा जिन्हनि बि नाला दोस्तनि माफ़ु कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो जिन्हनि बि दोस्तनि मुंहिंजा तव्हांखे सलाम ॾिना आहिनि ऐं जिन्हनि बि मूंखे यादि कयो आहे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद मौला तव्हांखे सलामत रखे तव्हां मुंहिंजा सलाम भाउ ज़ुल्फ़कार उर्फ़ नवाब खान खे ॾियो था और तव्हां सलाम बि अहिड़े माण्हू ॾे मोकिलियो था जेको बसि मिले थो त सलाम पहुचाए थो तव्हांखे त ख़बर आहे असांजो वेर आहे पाण में सलामत पोइ बि पहुचाए। फराक दिली आहे जो उहे सलाम मूं ताईं पहुचाए थो बाबा अमानत आहे न अमानत तव्हां त पहुचाइणी आहे न थैंक यू ऐं वरी इहो ई माना पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ई असांजो चवणो आहे त ईअं ई असांखे ॾिसंदा रहो असांखे कुर्ब ॾींदा रहो प्यार ॾींदा रहो तव्हांजूं मुहबतूं आहिनि ऐं तव्हांजे मुहबतुनि जे करे ई असां इहो कमु कयूं पिया तकरार ड्रामे में हलूं पिया तव्हांजी इज़त मिले पई तव्हांजी इज़त सां गॾु असां तकरार ड्रामे में आहियूं ऐं तव्हांखे लख इज़तूं ॾींदा रहंदासीं इहे मोहबतूं क़ाइमु रहनि इनशा ताला सिंध सलामत साफ़ सलाम थैंक यू लाला थैंक यू कुर्ब महिरबानी मंज़ूर काॾे हो हे साईं असांजो बख़्शल
बख्शल 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 ॿियो बख्शल ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र बाबा अॼु भला कीअं माना रिकॉर्डिंग जे सिलसिले में पहुता बिल्कुल रिकॉर्डिंग चल रहा है बाबा ओके पकोड़ा काथे पहुता पकोड़ा बाबा ये तालन जो ये कुरान कसम वञी कर गाल बाबा बाबा पोइ दफ़े तुम्हारे पकोड़नि जी जेकी हाजन कई न हाँ हाँ पंहिंजो इहो कमाल बाक़ाइदा सच्ची ॿुधाओ हा बाबा उन मसाला बि त आहिनि न हा बाक़ाइदे एतिरो ख़र्च थो थिए मसालनि जो बेअंदाज़ लाज़िम टेस्ट थींदी न नालाज में तव्हांजी मशहूरी थी पूरी सिंध जा पर पूरे आलम में थी वई आहे जिते हा छो न ऐं जेके बि दोस्त दादू में ईंदा तव्हां बख्शल मला जा पकोड़ा ज़रूरु पकोड़ा न खाईंदा खाईंदो उनखे आराम ई न अचे हा बिल्कुलु बिल्कुलु टोटल आर्टिस्ट तकरा जा मूंखां पकोड़ा खाईंदा आहिनि बाबा ऐं बाक़ाइदे वॾे पैमाने सां ॿियनि जा पकोड़ा साईं हेॾे ॾिसो वॾी ॻाल्हि ॿुधायां हा दोस्त जे पकोड़नि जी मां तव्हांखे छा ॻाल्हि ॿुधायां हिनखे दादू जा सभु डॉक्टर कमीशन ॾींदा आहिनि छो जो जेके बि पकोड़ा खाईंदा आहिनि सभु मरीज़ उन्हनि डॉक्टरनि न ए ग़लति थो करे चरियूं हीअं माराईंदे या बाबा बाबा मां पाण खाधा मूं सां हालत थी आहे उहा मूंखे ख़बर आहे अच्छा अरे 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 ओए ओए ॿियो मरीज़ बची अब हाणे नादिर मां मूंखे हाणे फासाईंदा मां हक़ीक़त मां अहिड़ो कमु न कोन न कयो बाबा। पकोड़ा जेके खाइण जा शौक़ीन आहिनि न उहे पोइ बि कोन मुड़ंदा कोन मुड़ंदा आहे हरू भरू ड्रामो था कनि तकरार जा आहिनि हाणे हिननि खे केरु पुॼे हिन जा पकोड़ा खाई खाई मूंखे उतां उतां रतो थो अचे जिथां मां तव्हांखे ॾेखारे नथो सघां यार ॾिसो मूं ते इल्ज़ाम आहे बाबा हाणे मां छा कयां मां काॾे वञा